400 नेक बांधा उहे भी तबाह थी वींदा। असांखे इजाज़त दे त इन्हनि खे ॻोठ मां कढी पोइ ॿियनि खे तबाह कयूं। अल्लाह ताला फरमाता अॻु में इन्हनि चइनि सवनि दरवेशनि खे तबाह कयो। साईं ॾाढी सरकार आहे तुंहिंजी, तुंहिंजो हुकुम असां देर कोन कंदासीं। गलाज़ुम शिदादुल्लाह या रसूलल्लाह मा अमरहुम व यफअलून मा युअमरून। मलाइका अल्लाह जे हुकुम खे न टारींदा आहिनि, जीअं रब चवंदो आहे तीअं कंदा आहिनि। पर मौला ये 400 जो तबाह करी नेक आहिनि। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा माना आहिनि, नेक आहिनि, निमाज़ी आहिनि, सालिह आहिनि, अल्लाह अल्लाह करण वारा आहिनि, बराबर मूंखे प्यारा आहिनि। पर इन्हनि ते मूंखे गुनहगार खां बि वधीक कावड़ आहे। मुंहिंजा मौला छाजे करे? अल्लाह ताला फरमाए तो त गुनाह सज़ा आहिनि त मुंह बि कोन घुंजाईंदा आहिनि। जेकॾहिं गुनाह खां मुंह बि नथा घुंजाइनि, ज़ुबान सां कंहिंखे बि नथा रोकनि त इहे बि गुनाहगार सां भाई वारा आहिनि। तंहिंजे करे इन्हनि खे बि बर्बाद कयो वञे। अल्लाह जे हुकुम सां उहो ॻोठ तबाह थी वियो। अॻियनि उम्मतुनि जो हो वो नसीराबाद वारा शुक्र कर जो बचो पियो आहे। जेकॾहिं अल्लाह जो हो कानून हुजे हा त को ॻोठ ज़मीन ते बाक़ी न हुजे हा। अल्लाह ताला असां जे लाइ चवे तो मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। या रसूल अल्लाह हिननि ते कावड़ त मूंखे घणी ईंदी आहे त अज़ाब करे बर्बाद कयानि, पर छा कयां ॾिसां थो त तूं मुहम्मद उम्मत में मौजूद आहीं। मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। माला के लाइक़ नाहे जो तू हुजी वरी तोजे करे अज़ाब कया। अम्मा खे कावड़ त घणी थी अचे पई, हिकड़ा गुनाहगार ॿिया हक़ जो कुलबो नथा चवनि। ईअं चवां थो त जीअं अॻियां उम्मतुनि जा ॻोठ बर्बाद कया, हिननि जा बि बर्बाद कया। पर जॾहिं तो मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾिसंदो आहियां त मुंहिंजी कावड़ी लही वई आहे। भला मां तव्हां खां पुछां थो इहा आयत जेका आहे मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम, उन्ही ज़माने वारनि जे लाइ आहे या अॼु बि आहे? ॿटे था चवनि। तव्हांखे कंहिं मौलवी कोन ॿुधायो? सभई जो अॼु बि आहे। अञा अञा वधी जो अॼु न जो क़यामत ताईं आहे। चओ क़यामत आहे न? तयार है जेके मौलवी चवंदा त नबी साईं हाज़िर नाज़िर कोने। अड़े चिमरा इहा आयत ई मुंहिंजे महबूब जे लाइ थोड़ा 1400 साल खां वठी करे अॼु बि अल्लाह ताला फरमाए थो व अंत फीहिम, तूं इन्हनि में मौजूद आहीं। ॾाढे चो तूं इन्हनि में मौजूद, ईअं न ईअं ॾाढे चो तूं इन्हनि में मौजूद आहे। तॾहिं त बचो पियो आहे। जे मुंहिंजो हबीब न हुजे हा त बचे ई कोन हा। इहे वरी सुभाणे तव्हांखे चवंदा, सुभाणे मां हलियो वेंदुसि मुफ्ती पे तव्हांखे चयो त नबी से अॼु बि आहे, क़यामत ताईं आहे। उहो आहे त ॾेखारियो, आहे त ॾेखारियो। जेको हूंदो आहे सो ॾिसबो आहे। उन्हनि खे चओ त हा तोखे ॾेखारण जे लाइ असां तयार आहियूं। शर्त हिकिड़ो आहे, अबू जेल वारी अख न धार, अबू बकर सिद्दीक़ वारी अख धार, हज़रत उमर फारूक वारी अख धार, उस्मान सिंदूरैन वारी अख धार, मौला अली शेरे खुदा वारी अख धार, हज़रत पीरन के पीर अब्दुल कादिर जीलानी वारी अख धार, भटाई साहब वारी अख धार, कलंदर
अकबर शहबाज वारी अखदार पीर सही रोजे धड़ी वारी अखदार अल्लाह जे कामलन अकमलन वलियन वारी अखदार खुदा जो हबीब अज भी आशिक दे नजर खां परे नाहे अखदारी दी अबू जहल वारी अखदारी दी उतबे वलीद शेखे वारी ऐ चवी थो तमा नबी नसा अरे जाहिल को बेअदब किथा नसदे हजरत अल्लामा अताउल्लाह अल अस्कंदरी जेको मोजादो मिस्र जो मशहूर आलिम दीन आ उनी पांजे किताब में लिखो आ पुराने जमाने जो आ ओ जो तो खुदा जो कसम आ 24 ही कलाक मुस्तफा मोजे अखन जे आडो हो जे कने मा हिकड़ो मिनट नबी करीम के पांजे अखन खां परे समझा था पाण के काफर समझदो आया छा समझदो आया काफर समझदो आया ये नबी करीम के मा पांजे पाण खां धार समझा तुजू निगाहू 24 ही कलाक मुस्तफा के ॾिसंदियूं आहिनि यार वो किस्सो कहानी कोने अल्लाह के खुदा जो कुरान भी ॿुधी सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह माशाअल्लाह इब्न आलम भी बैठा हाफिज भी बैठा है मां कुरान करीम की आयत पढ़ा तो इतबार ना चवे तो मस्जिद ये सामो आ कुरान खड़ी आ तो खोले दिखाया अल्लाह ताला फरमाए तो तराहु सुभान अल्लाह चौ सुभान अल्लाह तराहु यंजुरुना इलैका व हुम ला युबसिरून ऐ मेरा मदीने वाला सोना साईं यो अबू जहल उतबो शेखो वलीद काफर तराहुम यंजुरून इलैका ये कोने वाझान तथा पर वहुम ला युबसिरून इनन तो मोहम्मद करीम के डिठो ही कोने को ज़ाहिरी अखों खड़ी निहाल था पर इन तो के सुजातो कोने जे तो के सुजातो आ बिलाल सुजातो तो के सुजातो आ सहाबन सुजातो आ मालूम तो वो खाली निसण सब जो कोने निसण ओ कम वारो आ अखियों से धार जैसा मसीह तेरी अखे बेटा ऐसा फरमाए तो अखियों से धार जैसा मसीह तेरी अखे बेदे की ननिहार जो रावल भी सारो घणो अदा असा जे कने बचा पिया हो तो मुस्तफा जे सदके में बचा पिया हो गुनाह का भी कोन था पड़ो ऐ देखिए जी तबलीग भी कोन था कयो के बुरे कम का माण्हू के झलियो भी कोन था हुन मुझे 400 आबदन जो गोठला तबाह कयो जो गुंजू भी मुंह में न विधंदा गुनाह दिसी नफरत भी न कंदा तू भी नफरत न करे अल्लाह तो चवे तो तोखे भी तबाह कया पर थोरो थी मुस्तफा जो लाडे जोर सा सुभान क्या जो थोरो आ सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असा इतने बुराई के बावजूद भी महबूब जे सदके में बचा पिया हो हक जो कल को चवंदा कयो अबू बकर सिद्दीक अब उमैया के चई शर्म यतीम के तो मारी उमैयो कुछ पुछी को न सकियो तो खबर है से अबू बकर सा फिटाए मतलब पादा रखाई वो निधड़ को अबू बकर को ने राज भागा वारो तवा हेते उदाहरण सा विड़ो का बे सा विड़ो पर चांडे के फेरी हथ हथ लाईंदा एकड़े के सुञाणो सुभान अल्लाह तआला जो गरीब ने भगाई पर दिगी जाका चार गाल यो ना को किची भी कही वी तो छदी दी
हजरत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो उनके लड़का ॾिना शर्म कर हया कर तो पुछो कोन एतिरो चई कसुसी लॻई त खणी पैसा ॾे त खणी छॾियांसि। अबू बकर सिद्दीक़ जो ये ॻाल्हियूं त मां मौजूद ये ॻाल्हियूं त मां ॻोल्हा पियो जेकॾहिं ॾोकड़ तोखे खपनि त ॾोकड़ वठ बिलाल खे आज़ाद उमैया चयो हा मुल्ल मां कंदुसि पैसा तू भर जा। सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो जेको मुल्ल कंदे टको बुको न छॾाईंदो सां सभु ॾींदो सां। हाणे हुन उमैया सोचियो छा वठांसि पैसा केतिरा वठांसि धर्म जेतिरा वठांसि। अॼु अबू बकर बि मस्ती में आ चवे थो त पैसा कर त ॾियां हाणे मुल्ल मां थो कयां धर्म ते पैसा वठां। दिल में थी सोचे असुल मामलो छा हो त अबू बकर सिद्दीक़ वटि हिकिड़ो गुलाम हुयो मजूसी काफर हो ख़रीद कयो हुयो पर वापार जो एडो माहिर हो जो सुबह खां शाम ताईं हज़ारे रुपया कमाईंदो। उनके धंधे जो ॾांहुं कारोबार जो हुनके तजुर्बो हो। सुबह खां शाम ताईं धूड़ मजा में धन पैदा करे ईंदो हो। रोज़ माण्हू हज़रत अबू बकर वटि ईंदा हुआ लख रुपयो वठो इहो गुलाम ॾे। अबू बकर चए त न अहिड़ो थोरो काम पैसा तो मूंखे कमाए। वरी ॿियो चए 1.5 लख वठ न ॾेढ वठ न हे ॾियणो ई न आहे पर हुयो मजूसी। उमैया दिल में सोचो त बिलाल खे त रुॻो पाणी भरणु ईंदो आहे ॿियो टको बि कमु ॼाणंदो कोन्हे। अबू बकर चवे थो जेका शइ घुरी सां ॼाण जेकर उन गुलाम ते सरो बदर सौदो करे पाण वारो गुलाम मूंखे ॾे मूं वारो बिलाल मूंखां ख़रीद करे। इहो इरादो करे हज़रत अबू बकर खे चई सुणा तो वारो फलाणो गुलाम मूंखे ॾे बिलाल तोखे आयो। अबू बकर बिना सोचण जे चयो मुंहिंजो गुलाम तोखे ॾियण जे लाइ तयार आहियां पर जे मथां उत्तर घुरी त बि ॾियण जे लाइ तयार। उत्तर समझो छा के चयो हे उत्तर आहे सरो बदर माण्हू सौदो कबो आहे न तो बि बकरी ॾिनी मां बि बकरी ॾिनी पर मुंहिंजी बकरी भली आहे त जेकॾहिं तो वारी बकरी ढिली आहे हाणे तुंहिंजी बकरी त बकरी ते पर मथां 500 इहो उत्तर या मथां 1000 या 2000 इहो उत्तर। अबू बकर सिद्दीक़ त बिलाल मूंखे क़बूल आहे मूं वारो गुलाम तोखे ॾियां उत्तर जेकॾहिं ॿियो बि चङी ॾियां। उमैया चयो त न बस उत्तर न खपे सरो बदर सौदो। अरब छा कंदा हा जॾहिं वापार कंदा हा न त जीअं माण्हू फिरे न हथ मिलाए ताड़ी ॾींदा जेके अरबी में असांजी ॿोलीअ में फ़िक़ह जे ज़ुबान में सफ़क चइबो आहे। सफ़क ताड़ी मिलाए पाण में वापारी है ताड़ी मिलाईंदा हा हुन हथ मिलायो हुन हथ मिलायो हाणे सौदो पको हाणे फिरंदो केर बि कोन भली कस लगे। उमैया चयो बस सौदो सही आहे ॿारो कर ताड़ी मिलाए ॾिठी त मथां फिरी न वई। अबू बकर सिद्दीक़ हुन सां हथ मिलायो कि मुंहिंजो गुलाम तोखे आयो बिलाल मूंखे आयो। जमल बिलाल ते कब्ज़ो अबू बकर सिद्दीक़ कयो। अबू बकर सिद्दीक़ जे गुलाम ते उमैया कब्ज़ो कयो। हाणे कब्ज़ो करे उमैया चवण लॻो ओ अबू बकर अॼु मूंखे ख़बर पई त तुंहिंजो अकुल कम छॾे वियो आहे। ॾाढो दाना हुए ॾाढो समझदार हुए ॾाढो अकुलमंद हुए पंहिंजे क़ौम जो चङो माण्हू हुए।
मसइला हल करे छॾी दो हुए तो जो दिमाग़ सभिनि खां ॾाढो होशियार हो पर जॾहिं लाको तूं मुसलमान थियो आहे तो वारो अकुल कमु छॾे वियो आहे काॾे तुंहिंजो गुलाम काॾे बिलाल बिलाल में त टके जो बि को अफ़ान कोन्हे हे लखनि जो गुलाम तो मूंखे ॾिनो आहे इन मां मालूम इएं थो थिए त तुंहिंजो अकुल कमु छॾे वियो आहे अबू बकर सिद्दीक़ चवे थो तूं भुलियल छा करे जो मूं तोखे जहन्नमी ॾिनो आहे तोखां मूं जन्नती ख़रीद कयो आहे मजूसी जहन्नमी आ चो मजूसी लख कमाई छा थी पियो करोड़ कमाई छा थी पियो पर आहे त दोज़खी मुखा तो दोज़खी ख़रीद कयो आ तोखा मूं जन्नती ख़रीद कयो आ मूं तोखे शैतान जो गुलाम ॾिनो आ तोखा मां मुस्तफा जो गुलाम ख़रीद कयो आ सभई जो सुभान अल्लाह हिकड़ो नारो जोर जो सुभान अल्लाह जो मुझा दोस्त अजीज बोला चो ठीक है चुप कर हजरत अबू बकर सिद्दीक़ बिलाल के छोड़ियो उन जो बाहों छोड़ी हथड़ा छोड़ी कपड़ा हुन जा साफ़ कई उनके बाह खां वठी करे सिधो रसूलुल्लाह महबूबन करीमन के क़िबला ही तवा जो गुलाम बिलाल हिनके मूं हेतिरा पैसा ॾेई पंहिंजो फलाणो गुलाम ॾेई आज़ाद करायो आहे मुंहिंजे गुलाम जी लखां रुपया कुल क़ीमत हुई उहा क़ीमत वारो गुलाम ॾेई हिनखे आज़ाद करे वठी आयो आहियां वाह मुंहिंजा महबूब तूं बि पंहिंजे गुलामनि जो क़दुरु त केतिरो थो करी पियो हज़रत नबी पाक हज़रत अबू बकर खे फरमाइनि था ओ प्यारा सिद्दीक़ तो बिलाल खे आज़ाद करायो आहे बिलाल जे हिस्से में मां मोहम्मद बि तो सां भाई वारा अधु रक़म तुंहिंजी त अधु रक़म मुंहिंजी सारो जहान मुस्तफा जो खरीदार मुस्तफा वरी बिलाल जो खरीदार महबूबन करीमन के अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो कि बिलाल सिद्दीक़ बि तुंहिंजो गुलाम बिलाल बि तुंहिंजो गुलाम मुंहिंजो माल बि तुंहिंजे क़दमनि ते क़ुर्बान हमेशा अबू बकर चवंदो हो मुंहिंजी दिलि चवंदी आहे अखियूं मुस्तफा अखियूं अबू बकर जो हुजनि चओ सुभान अल्लाह अखियूं अबू बकर जो हुजनि चेहरो रसूलुल्लाह जो हुजे माल मां अबू बकर जो हुजे खपाइण वारो मुस्तफा हुजे धीयूं मुंहिंजो हुजनि हिकिड़ी नबी करीम खे परणाया उहा जेकॾहिं गुज़ारे वञे त वरी ॿी परणाया उहा गुज़ारे वञे त टी परणाया मां अबू बकर चवंदो आहियां त धीयूं अबू बकर जो हुजनि घोट मुहम्मद मुस्तफा हुजे हाणे सॼे मके में मशहूर थी वियो त अबू बकर बिलाल खे लखों रुपया ॾेई आज़ाद कयो ॻाल्हायो बाबा छा कई लखों रुपया ॾेई बेसमझ माण्हू जेके आहिनि उहे सोचण लॻा हल एॾी क़ीमत बिलाल त लही कोन थो अबू बकर छो भई पर हुननि खे ख़बर कान हुई वीचारणे महेसर खे बि ख़बर हुई चवे थो अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द विया वारो भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे छा बिलावल छा करम वाह वाह सखी तुंहिंजी
सखा मामा सखी तुझी सखा हबशी मगर मौला गुरु मोजा मिठा तुझे करे जोर से सुभान अल्लाह अज तार बेड़ो तरियो मोजा मिठा तुझे करे ओ नसीराबाद वारा सच बुधायो तव्हांजो असांजो बेड़ो मुस्तफा जे सदके तरंदो या न जंहिंजो अक़ीदो आहे त मुस्तफा जे करे मुंहिंजो बेड़ो तरंदो हथ मथे खणी सुभान अल्लाह चवंदा अज तार बेड़ो तरियो मोजा मिठा तुझे करे दर्द व्या वारो वरो मोजा मिठा तुझे करे हाणे माण्हू छा था चवनि हल हेॾी वॾी रक़म बिलाल जी लहे त कुझु कोन थो अबू बकर हिकिड़ा माण्हू चवण लॻा न ॿुधायां ॿुधा पक बिलावल जो अबू बकर ते को थोरो ओ अबू बकर जो थोरो लाथो ओ केड़ो आ वा का खबर काने बाकी आहे इए लगे इए थो त हेदी जो रकम सोहणे अबू बकर ॾिनी आ त पक बिलावल जो को थोरो हुंदुसि ओ बिलावल जो थोरो लाहिण जे लाइ एहसान लाहिण लाइ हज़रत अबू बकर ते रकम ख़रीद कई ऐं आम दुनिया में थींदो आहे तो साल को चङाई कंदो आहे त तूं बि चवंदा यार कॾहिं न कॾहिं मुर्श माण्हू बि थोरो लाहींदो मिसाल तव्हांखे ॾियां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं मिस्र जो बादशाह थियो आहे कैद काटे जेल काटे भाइरनि खां भिखामी खूहनि जो सब्जो सही करे जेल जो सब्जो सही नेठ अल्लाह पाक उनखे मिस्र जो बादशाह बनायो आहे जबल मिस्र जो बादशाह बणियो तबल यूसुफ अलैहिस्सलाम दुआ घुरी ओ मौजा मौला बादशाही भी तो ॾिनी आहे वज़ीर भी तू ॾे जेको मुंहिंजो मुल्क हलाए अल्लाह ताला फरमायो ठीक आ नबी तुझी दुआ कबूल आ वज़ीर जो मुकर्रर कयो थम सुबह जो सवेर वञ गोठ खां ॿाहिरां ओ फलाणी जाइ ते ॿाहिर वञी ओ सिज उभरे खां अॻे बीह सभिनी खां अव्वल सवेर सवेर जेको झंगल खां माण्हू तुंहिंजे गोठ में अचे उहो तुंहिंजो वज़ीर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जे अमर सां वॾे असर जो मोजादा गोठ खां ॿाहिरि वञी बीठो आहे ॾिसां त मुंहिंजो वज़ीर केरु आहे अल्लाह ताला कंहिंखे तो मुंहिंजो वज़ीर बणाए अञा जो खणी हज़रत यूसुफ ॾिसे हिकिड़ो काठर में ॾाढो मिस्कीन मथे बि उघाड़ो पुठनि बि उघाड़ो पेरनि बि उघाड़ो गोॾड़ी नंढड़ी ॿधल मथे ते काठनि जी भरी आहे गर्मी जी मुंदा पघर हुनजे जान मां वहे पियो वारनि खे फणी बि आयल कान्हे तेल बि आयल कोन्हे तमामु सादड़ी शक्ल जो आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे भर मां अची लंघियो यूसुफ अलैहिस्सलाम ख़ुदा ताला खे अर्ज़ु कयो अल्लाह सही चयो इहो तुंहिंजो वज़ीर
यूसुफ जा बोला ॾाढो मुड़सां सॼी मर्ज़ी पर मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे मुंहिंजो हुस्न त ॾिस इहा सभु हुस्न जी भलाई तुंहिंजी आहे तो मूंखे सॼे दुनिया जे सुहिणनि जो सरदार बणायो आहे मुंहिंजे ज़माने में मूं जहिड़ो हसीन आहे कोन हाणे ही मुंहिंजो वज़ीर आहे अल्लाह ताला फरमायो मां क़द्र वारो आहियां बेक़द्र कोन आहियां इन जो थोरो थो लाहियां या अल्लाह कहिड़ो थोरो आहे अल्लाह ताला फरमाए तो यूसुफ तोखे याद नाहे तोखां विसरी वई आहे तोखे यादगीरो कोन्हे को ओ जॾहिं ज़ुलेखा तोखे पकड़े कमरे में रोकियो हो तो जान छॾाए भई भॻो हुए तुंहिंजी खमीस फाटी पई ॿाहिरि जॾहिं पहुतो त बादशाह जे मुंहुं चढ़ियो ज़ुलेखा फिरी वई त हिन मूंखे हथ विधा तो चयो त न ज़ुलेखा मूंखे मजबूर कयो आहे बादशाह चयो शाहिद केरु तो उन टाइम ते चयो हो त अंदरे कमरे में हिकिड़ो 6 महीने जो ॿारड़ो पीघे में पियो आहे उहो ॿार अल्लाह जे नबीअ जो शाहिद वो बादशाह ज़ुलेखा तू अंदर वियो त बराबर नंढो ॿार पीघे में पियो हो उन ॿार खां तो पुछो हो ओ ॿार ॻाल्हाए ओ 6 महीने जो ॿार ॻाल्हाए थो कमीसुहु क़ुद्द मिन क़ुबुल सदक़त वहुव मिनल काज़िबीन जेकॾहिं अॻे पासे खां यूसुफ जी कमीस फाटल त पोइ हुन हथ विधा हूंदा उहे ज़ुलेखा जे करे फाटी पई हुई पोइ ज़ुलेखा सच थी चवे यूसुफ कोड़ो आहे पर वइनकान कमीसुहु क़ुद्द मिन क़ुबुल फकज़बत वहुव मिन सादिक़ीन पर जे पोए पासे कमीस फाटल त पोइ यूसुफ सचो आहे ज़ुलेखा कूड़ थी हाणे होयो छा जो वाकई पुछा कमीस फाटी पई यूसुफ जो भगो न पुछा वञी पकड़ी त पोयां कमीस फाटी पई बादशाह सम्झियो ज़ुलेखा जे हां ॾो सॼो तुंहिंजो आहे यूसुफ जो ॾो ई कोन्हे को अल्लाह ताला फरमाए तो प्यारा यूसुफ किस्मत जो चमचायो ॿार हुयो त बादशाही घराणे जो पर इनकलाब अचियो इहो जेको काठियूं खयूं थो अचे ॿार इहो तुंहिंजो वज़ीर आहे उहो पीखे वारो ॿार तो न सुञातो पर मां हिनखे सुञाणा थो पियो तुंहिंजी शाहिदी ॾिनी हुई तुंहिंजो थोरो थी तो ते हिन जो थोरो थी पोइ मां रब चाहियां थो त तो ते नंढड़ाईअ में थोरो कयो हो अॼु तुंहिंजो वॾो थी करे बादशाहीअ में मां वॾाए तोखे ख़बर कान्हे का अॼु तूं हिनखे पंहिंजो वज़ीर ठाहे तो हिन जो जहिड़ो थोरो लाए सुभान अल्लाह जो आवाज़ अचे इहो कम जो नाहे ॾाढे अचे अञा ज़ोर सां हाणे माण्हू छा चवण लॻा अबू बकर ते बिलाल जो थोरो आहे तॾहिं एॾो वॾो माल ख़र्च करे बिलाल खे आज़ाद कयो माण्हू अल्लाह ताला जो तव्हांखे कहिड़ी ख़बर अल्लाह से क़ुरान हाणे अल्लाह जो क़ुरान छा थो चवे अल्लाह ताला फरमाए तो वसायो जन्नतु हलत कल्लदी योगी मालहू यतज़क्का जेको सबन में वधीक मुत्तकी यानी अबू बकर सिद्दीक़ योगी मालहू इन माल ॾिनो वा त यतज़क्का पाण खे पाक कया व माल अहद इंदहू मिन निअमतन तुजज़ा अबू बकर ते का जो थोरो अथवई कोन को इल्ला बिल्ला वजह रब्बिल आला हिन बिलाल खे एॾो ख़र्च करे आज़ाद कयो अल्लाह जे रज़ा जे लाइ कयो वल सौफ यरदा
क़यामत में दुनिया ॾिसंदी त मां रब कीअं थो अबू बकर खे राज़ी रखां। ये आयतूं सोचो अबू बकर सिद्दीक़ जी शान में अल्लाह लाजो, जंहिंमें अल्लाह ताला हुनखे अतका चयो आहे। अतका माना सॼे